खबरा नमाज वो पाक अमला जो इंसान बींदो त विसरल शइ भी याद अचे वेंदी आहे। इनके जो महबूब वञे नफल पढ़ इन जो नमाज पढ़ी त हाणे इन जो ज़हन सोचे पियो त मुंहिंजे घर में कहिड़ी नई शइ आई आहे, कहिड़ी नई शइ आई आहे। नमाज मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो बरकातूं अल्लाह तो जाने पूरो कया ही न खत्म करे महबूबन वटायो। मुंहिंजा महबूब हिकड़ी शइ मुंहिंजे घर में नई आहे। सही फरमायो कहिड़ी चेसी 3 ॾींहं पहिरीं अवां सोर नमाज जो वुज़ू फरमायो हो। वो वुज़ू करण खां बाद में अवां पंहिंजी ॾाढ़ी मुबारक के फणी ॾिनी हुई, कंगो कयो हो, जंहिंजे करे अवां जे सुहारे मुबारक मां हिकिड़ो वार मुबारक तशरीफ़ फरमा चो हो। अवां उहो वार मुबारक खणी मुंहिंजे हवाले कयो, मूंखे इनायत फरमायो ऐं मुंहिंजा प्यारा हबीब मां उन वार के चुमे अखियुनि ते रखे पंहिंजे दिल सां लगाए घर खणी वयसि। उनके वॾे शान अज़मत ताज़ीम ऐं तोके रसा पंहिंजे घर में रखियो आहे। ॿी त का नई शइ मुंहिंजे घर में न आहे त मुंहिंजे महबूब फरमायो गुलाम पोइ परेशान न थी, इहा जेका रोशनी आहे, इहा जेका खुशबू आहे, इहे अल्लाह जा रहमत वारा मलाइका रोज़ानी तुंहिंजे घर में ईंदा आहिनि ऐं उन जे अचण जो सबब ही आहे त उहे तुंहिंजे महबूब करीम जे वार मुबारक जो दीदार कंदा आहिनि। तुंहिंजो मुंहिंजो वार टुटे त पलीता मदीने वारे मीर जो वार मुबारक तशरीफ फरमा थे त अल्लाह जे मलाइकन जी ज़ियारत का वञो। सुभान अल्लाह। अफसोस आहे उन्हनि माण्हुनि ते जेके चवनि था त मदीने जो साईं असां जहिड़ो। आशिक तो फरमाए त पाण जहिड़ो तूं उनखे चवी पियो, नूर करे तूं कोन मञी पियो, पाण जहिड़ो तूं उनखे चवी पियो, नूर करे तूं कोन मञी पियो, जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो, जंहिंजा टुकर खाए जग सारो वदुहा जे चेहरे वारो, मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो, सारा केर करे सघंदो कोने जग सारो पियो लिखंदो, नाए शान खुटण वारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो, नाए शान खुटण वारो वदुहा जे चेहरे वारो। अल्लाह पाक तोखे मूंखे वो महबूब ॾिनो आहे जिनजी हर अदा मौजज़ो ई मौजज़ो। मुझे महबूब जा वार मुबारक मौजज़ो, हबीबन करीमन जो जिस्म मुबारक मौजज़ो, मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथ मुबारक जंहिं बि शइ के लॻी वेंदो हो। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो ता दमे आख़िर उन शइ में मुंहिंजे महबूब पाक जी खुशबू रहंदी हुई। साईं जो रुगो हथ लॻी वञे। अल्लामा मोइन वाइज़ काशिफ़ी रहमतुल्लाह अलैह मारिज नबूवत में लिखियो आहे त साईं करीमन जो हिकिड़ो असहाबी आहे, उन जो नालो आहे हज़रत उतबा रज़ियल्लाहु ताला अन्हु, ऐं हुन 4 शादियूं कयूं। पाण बि अमीर हो, अमीर घराननि मां हुन शादी कई। प्यारा मुस्लमान भाइरो, पर जे वक्त में हजरत उतबा रज़ियल्लाहु ताला अन्हु
थींदा त सजो घर हज़रत उत्बा जे खुशबू असां वासजे वेंदो, घर में खुशबू फैलजे वेंदे। मुंहिंजा दोस्तो घर वारो हज़रत उत्बा सां मुक़ाबिलो करण लॻियो। का मिस्र मां पे खुशबू घुराए, का शाम मां पे घुराए, का यमन मां पे घुराए, का किथां पे घुराए, का किथां पे घुराए। मायूं खुशबू लगाए, अतर लगाए तैयार थे बेदो हुयो। पर हज़रत उत्बा जियां जो घर में कदम रखंदा हा, सजो घर हज़रत उत्बा जे खुशबू सां खुशबूदार थींदो। घर वारे ने कोशिश कई साईं सां मुक़ाबिले करण जी, बिल आखिर हार जी वयूं। हिकड़े ॾाढे हज़रत उत्बा खां पुछण लॻियो, उत्बा हिकड़ी ॻाल्हि त ॿुधा, भला तो अतर कहिड़ो लॻाईंदो आहीं? अतर जो नालो छा आहे? कहिड़े दुकान तां वठंदो आहे? हज़रत उत्बा फरमायो, घर वारियूं मां त जॾहिं खां होश संभालियो आहे, मां त कॾहिं अतर लॻायो ई न आहे, कॾहिं खुशबू इस्तेमाल कान कई आहे। करियां हा त अवां मूं वटि का ख़ाली बोतल ॾिसो हा, उन जो बक्सो ॾिसो हा, उन जो अवां का मूंखे हणंदे ॾिसो हा, पर मां त कॾहिं बि अतर कोन लॻायो आहे। पोइ घर वारनि चयो, उत्बा तुंहिंजे जिस्म मुबारक में हेॾी सुरहाना, हेॾी खुशबू आहे, इहा खुशबू किथां आहे? पाण फरमा लगा, असल ॻाल्हि ही आहे, मां नंढो हुयसि, मूंखे जिस्म जे मथां दाणा निकिता हा, मूंखे हुस्बा निकिता हा। मुंहिंजी अम्मा ऐं मुंहिंजे मासे मूंखे मदीने वारे साईं जे दरबार में वठी वयूं। अल्लाह जे प्यारे महबूब मुंहिंजे मथां दम फरमायो ऐं मुंहिंजे जिस्म ते मदीने वारे साईं हीअं हथ घुमाया। अल्लाह जे हबीब पाक जा हथ मुबारक घुमंदा वया, मुंहिंजो बुखार टुटी वियो, मुंहिंजा दाणा ख़त्म थी विया ऐं मुंहिंजो जिस्म खुशबूदार बणिजी वियो। इहा मुंहिंजी खुशबू न आहे, मुंहिंजे मदीने वारे साईं जे पाक हथनि जी खुशबू आहे। साईं जे हथनि जी खुशबू। सैयदना अमीर उमर साईं तो फरमाए त मदीने जा साईं जे गलीअ मां गुज़रंदा हा, 3 ॾींहंनि खां बाद भी उन गलीअ मां रसूलुल्लाह जी खुशबू। 3 ॾींहंनि खां बाद मुंहिंजो दोस्त आहे भाई अब्दुल गफूर कोलाची, उन मूंखे हुकुम कयो, आयो इन शर्त ते त साईं इहो शेर ॿुधाए त मां हलां। मां उन सां वाइदो बि करे आयो आहियां ऐं मौज़ू में अची वई आहे। आशिक़ तो फरमाए त जिता जिता सरदार ओ वेखा वारे हलंदो, जिता जिता सरदार वेखा वारे हलंदो, ॼण खतूरिया जाके मण हारे हलंदो, मण हारे हलंदो, जिता जिता सरदार जिन कया दीदार खुश थी विया बीमार, जिन कया दीदार खुश थी विया बीमार, दिल गिरन जी उते ही दिल ठारे हलंदो, दिल ठारे हलंदो, जिता जिता सरदार। पढ़ी सलातो सलाम कल पत्थर एतराम, पढ़ी सलातो सलाम कल पत्थर एतराम, वण झुकी पवंदा जे निहारे हलंदो, जे निहारे हलंदो, जिता जिता सरदार। एॾो हबीब जो शान करे अज़मी छा बयान, एॾो हबीब जो शान करे अज़मी छा बयान, सॼे जहान के आंगर ॾंदे ॾियारे हलंदो, ॾंदे ॾियारे हलंदो, जिता
जिता सरदार ओ मुझा प्यारा मुसलमान भाईरो खुशबू रसूल जो जिक्र न तो बात ना हिकरे तो के मुझा दोस्त गाल बुधाई दो हला मदीनतुल मुनव्वरा जे सरजमीना मुझा दोस्त बुजुर्गो हिकरो रवाज अचे निकतो रवाज महबूब जे दौर में रवाज केड़ो निकतो त जेका भी कुंवार परण जंदी हुई जे कुंवार जी शादी थींदी हुई ये अरब वारा कुंवारिन के मांगा मांगा अतर लगाईंदा को पंजे थिया जेला शाम मां पियो अतर घुराए को मिस्र मां पियो घुराए को बहरीन मां पियो घुराए को किथा पियो घुराए मुंजा दोस्त बुजुर्गो और मुंजा मुसलमान भाईरो आस्ता आस्ता या रस्म हिक रवाज जो सूरत इख्तियार करे वई आहे जी असां में अजा जी असां में अज आहे हर को मौलवी वा दीनदार मानवा मुखालफत कंदो बाबा ये जहेज तेज जो रवाज वधी गयो इयो न हुअण घुर्जे गलत आ पर वो सागी मौलवी जरे पांजी धी परणाईंदो आ त तेज ओतरो ही दींदो आ जेतरो गोठ जी बियन छोकरी ने के दिनो वेंदो आहे वाइज में मुखालफत भी कयई पर वरी जने धी परणाई गाल ज़ने माए न दींद से न्यानिया थिया मता सुमाने मयार करे त बाबा मुके कुछ न दिनो प्यारा मुसलमान भाईरो रवाज सूरत इख्तियार करे वयो वा हिकड़ो मदीने पाक जे पासे में गोठा उन गोठ में मुझे महबूब जो एक गरीब सहाबी रहंदो आ धीअ हुन जी जवान चे घर वारे पंजे मुर्स के बुधायो नबी साईं जे असाबे के बुधायो त धीअ जवान आ ओ मुझे मुस्तफा करीम जे मिलाद में अचण वारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आ त चार शयन में जल्दी कंदा कयो चार साईं फरमायो को मानो वफात करे उन जे गुस्ल कफन ऐं दफन में देर न कंदा कयो उन के मेहमान बनाए न रखदा कयो उन के इंतजार न कराईंदा कयो जे मालिक जी शय आ उन के मोटाए दियो मुझे महबूब फरमायो मेहमान अचे उन के मानी खाराने में देर न कंदा कयो अगर के का कर्ज खणो था रब पाक जो तौफीक दे त वापस करण में देर न कंदा कयो मुझे हबीब फरमायो अगर धीअ जवान छे त परणाइण में देर न कंदा कयो धीअ जे शादी करण में देर न कंदा कयो छो त धीअ व्यारण में भलाई काने का धीअ व्यारण में चंगाई काने का पचारी इन जो नतीजो बुरो ऐं खराब निकरंदो आ अगर धीअ व्यारण में भलाई हुजे हा तमाम मोहम्मद करीम पंजे पाक न्याणी जन्नत जी मालिकानी हजरत सैयदा तैयबा ताहिरा मलिकतुल अरब हजरत अम्मा खातून जन्नत विहारा मिलाद मुस्तफा जो सिर्फ मकसद यो कोने त असां झंडा लगायो नारा हणो मरहबा या मुस्तफा मिलाद मुस्तफा जो मकसद यो आ त जेके गैर शरई रस्मो असां में आहिन असां उन्हनि जो बाइकाट करे साईं जी सुन्नत ते अमल कयूं साईं जी सुन्नत ते अमल कयूं मिलाद करण भलो कम रब राजी थींदो मदीने जो साईं राजी थींदो रब जो रहमतों वसंदियूं आहिनि पर जेकॾहिं केर माण्हू मिलाद नथो करे मिलाद जो जलसो नथो करे न तो गुनाहगार कोन थींदो क़यामत ॾींहुं अल्लाह पाक उन खां पुछंदो कोन पर यादि रख साईं जी शरीयत ते अमल न कंदो तो मुंहिंजो रब उन खां पुछंदो
तो तू मुझे हबीब ते कलमो भी पढ़ियो, नबी जो उम्मती भी होए, पोइ तो मुझे हबीब जी शरीयत ते अमल न कयो। असां में आम बीमारी थियूं वियारण। उलमा फरमान था त जेको मानो बगैर उज़र शरई जे पंहिंजे घर में कुंवारी थी विहारे थो, बार नथो लाए, खुदा पाक जी बारगाह में उन जी का भी इबादत कबूल कान थींदी। हाँ सही, इस्लाम दीन सिर्फ नमाज रोजो दाढ़ी पटको मस्जिद मदरसे जो नालो थोड़ी आ। ये जेके अज असां में माशरती बुराइयूं ज़ोर पकड़े रहियूं आहिनि, इन जी वजह इहा ई आहे जो असां निकाह के तमाम मुश्किल बनाए छॾियो। मुझे महबूब फरमायो जिते निकाह मुश्किल थींदो उते ज़ना जा दरवाजा खुलंदा, उते बुराइयन जा दरवाजा खुलंदा। मुझा दोस्तों असा का वधिक न शय जो अवां के तजुर्बो आ। बहरहाल मुझे महबूब फरमायो त धीअ जवान अचे त परणाइण में देर न कंदा, पर उन जो इहो भी हरगिज़ मकसद ना है त धीअ जवान थी जेको भी चरियो खरियो को मवाली मिलियो थी उनके तव्हां लाए छॾे बाबा गुनाहगार थींदुसि ऐं पंहिंजो ॿार लाए छॾे, ईअं भी ना आहे। जी पुट जे ला तो मुनासिब रिश्तो तलाश कंदो आहीं त पंहिंजी धीअ जे ला भी ईअं मुनासिब रिश्तो तलाश कर। इहो रसूलुल्लाह जो हुकुम आ, इहो शरीयत जो हुकुम आ। जबरदस्ती जेका हा कई थी वञे, जबरदस्ती मां पे या भाइर या अजीज करीब जंहिं पे न्याणी ते पंहिंजो जबरदस्ती फैसलो मुसल्लत था कनि, इहो ग़लत आ, नबी पाक जे शरीयत जे खिलाफ आहे। मुंहिंजा दोस्त निकाह कोन थींदो, क़यामत जे ॾींहुं खुदा जी दरबार में उहे माण्हू ॾोहारी थींदा जेके पंहिंजा जबरदस्ती फैसला पंहिंजी न्याणियुनि जे मथां मुसल्लत कनि था। इख्तियार रब पाक ॾिनो आहे, अल्लाह जे हबीब ॾिनो आहे। जीअं पुट जे लाइ रिश्तो मुनासिब तलाश कबो आहे त धीअ जे लाइ बि ईअं तलाश कबो आहे। ऐं उन खां बाद जीअं पुट खे पंहिंजी मिल्कियत मां हिसो ॾींदो आहे न, पंहिंजी धीअ खे बि ईअं हिसो ॾियणो पवंदई। न ॾींदे रब पुछंदई, जे तो भाउ आहीं त तुंहिंजे पे जी मिल्कियत में तुंहिंजी भेण जो हक़ आहे। जे तो जिंदगी में मिल्कियत तक़सीम करण चाहिए तो पंहिंजे औलाद खे, त जिते पुटनि खे ॾिए तो उते तुंहिंजे धीअनि जो भी हक़ आहे। ईअं कोन थींदो जो पे वफ़ात करे वञे पुठा ॿाहिरि अचनि, तोखे जेको ॾियणो हो तोखे गोल्डन ॾिनो, तोखे सोन ॾिनो, तोखे माल ॾिनो, तोखे घर ॾिनो, तोखे जेज़ ॾिनो, तोखे 1.5 लख जो सामान शादी जे मौके ते ॾिनो। हाणे अब्बा जी मिल्कियत में जायदाद में तुंहिंजो को भी हक़ हिसो न आहे। अल्लाह जो कसम आहे, इहो ज़ुल्म आहे। अल्लाह उन जे रसूल सां बग़ावत आहे। मदीने जे साईं फरमायो अज़ुल्म ज़ुल्मातुन यौमल क़ियामह। जेको मुस्लमान तरीके सां चालबाजी सां ज़बान हलाए मंतक इस्तेमाल करे, मुंहिंजा दोस्त बुजुर्गो कंहिं भी मुस्लमान जो मुझे महबूब फरमायो हिकु दरम भी फबाइंदो त क़यामत जे ॾियारे रब करीम उनके दर्दनाक अज़ाब में मुब्तला कंदो। असांजे माशरे में धीअनि खे उहो हक़ कोन थो मिले जेको अल्लाह ऐं उन जे रसूल मुक़रर कयो आहे। चङा भला माण्हू दीनदार माण्हू भी मुंहिंजा दोस्त इन वबा में वरतल आहिनि। दुआ कर रब तोखे मूंखे रसूलुल्लाह जी शरीयत ते अमल नसीब फरमाए। असल मिलाद मुस्तफ़ा आहे साईं जी शरीयत ते अमल कर। बहरहाल मां अर्ज पे कयो, धीअ जवान थी माए साबा घर वारे के ॿुधायो, धीअ जवान थी वई आहे, शादीअ जो इंतजाम कर। ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, माइट माइट होंदो वा, बाबो बाबो होंदो वा। घर वारे जो ॿुधायो चयाई, ॿियो त सभु कुछ हाल सारो थी वेंदो, पर अतर किथां ईंदो। जेको रवाज बणिजी वियो आहे
अगर न लगाईंदासीं मुंहिंजी धीअ के सर थियूं सहेलियूं ताना ॾींदियूं हिन जा कंजू समाई चाहा हिन के अतर कोन लॻायो मता हुन जा ससुराल वारा हुन के महीनो ॾिल हाणे अतर जो इंतजाम किथां थिए ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो इहा माउ पीउ जी दिल हूंदी आहे इहो माउ पीउ जो जिगर हूंदो आहे जिंहिंजी इहा तमन्ना हूंदी आहे जे रब इहो इख्तियार ॾे सिज चंड लाहे सघां त उहे चाहींदा आहिनि इहो सिज चंड बि लाहे पंहिंजे बचन जे झोल में रखे छॾियां इहो माउ पीउ जो जिगर उन्हनि जी सोच त्वारी मारी कोन हूंदी जो असां पंहिंजी ज़ाल जो इलाज कराची ऐं हैदराबाद मां करायूं पंहिंजे बच्चन जो इलाज कराची हैदराबाद मां करायूं अम्मा अब्बा बीमार थियनि त पोइ नबी सर जी सरकारी अस्पताल मां इलाज कर माउ पीउ जो इलाज सरकारी अस्पताल में और संदस एसपी साहब जो इलाज जेको सो हैदराबाद में पियो थी अम्मा टंगन जे सूर खां उथियो कोन थी सघे पे चेल जे सूर खां नमाज कोन तो पढ़ियो सघे पुट के परवाह कान्हे ज़ाल के जो मथे में सूर पए त हमारा जी सॼी रात निंड फुटी पई आहे कर्ज पे खणी मुंहिंजा दोस्त पंहिंजी घरवारी जो इलाज पियो कराए घरवारी जा हक़ आहिनि ईअं ऐं उनजो मुखालिफ़ न आहियां ये तकरीर रिकॉर्ड थी पे मुझे गोट पे पहुंची सके थी आऊं उन्हनि जो मुखालिफ़ न आहियां पर मिठा माउ पीउ जो तुंहिंजे मुंहिंजे मथां हक़ आहे मदीने जे साईं जा गुलाम हो हींअर तोखे मूंखे माउ पीउ जो क़दर न आहे अदा तोखे मूंखे माउ पीउ जो क़दर न आहे मिठा जे क़दर पुछणो अथई न त उन खां पुछ जंहिंजी अम्मा वफ़ात करे वई आहे जंहिंजो बाबो वफ़ात करे या तोखे क़दर तॾहिं पवंदो जॾहिं तुंहिंजी अम्मा जो जनाज़ो तुंहिंजे घर मां निकिरंदो जॾहिं तुंहिंजे बाबा साईं जो जनाज़ो घर मां निकिरंदो न पोइ तोखे ख़बर पवंदी त अब्बा छा हो ख़ुशीअ में माण्हू माउ पीउ खे विसारे छॾींदो आहे पर जॾहिं मुसीबत मथे ते ईंदी आहे तॾहिं अम्मा यादि ईंदी बाबो यादि ईंदो आहे मुख़्तसरन मां तव्हांखे अर्ज़ कयां त नौजवानो पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत करियो अल्लाह जो कसम माउ पीउ जी दुआ औलाद जे लाइ ईअं आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजी उम्मत जे लाइ हूंदी आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजी उम्मत लाइ हूंदी हींअर क़दर कर न अम्मा वफ़ात करे वेंदी पोइ ख़तमा पियो ॾारींदे उहे कहिड़े कम जा पोइ पियो ख़ैरातो कंदे मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो पोइ पियो तूं हलवनि जूं देगियूं लाहींदे पोइ पियो तूं फ्रूटनि जा थाल वठियो मौलवियुनि खे खाराईंदे उहो हींअर अम्मा खे खारा न ओ हींअर जीजल जी ख़िदमत कर जेको मुंहिंजा दोस्तो तूं पंहिंजे घर वारीअ जे लाइ लिकाए छुपाए जेके सामान वठी थो अचे लिकाए छॾिया अम्मा न ॾिसे ये पंहिंजी जीजल अम्मा जे लाइ वठी अच न वो पान कोन खाईंदी पान उन मां ज़रो खाई वरी तुंहिंजे बचन खे ॾेई छॾींदी पर उनजी दिलि मां जेका दुआ निकिरंदी न उहा तुंहिंजो तक़दीर तब्दील करे छॾींदी जॾहिं वेंदी पोइ ख़बर पवंदी पोइ पियो चवंदे मुंहिंजे मोमिन ऐं फ़क़ीराणी अम्मा है मुंहिंजो पारो छॾी परदेसाणी अम्मा वो मुंहिंजी मोमिन ऐं फ़क़ीराणी अम्मा है मुंहिंजो पारो छॾी परदेसाणी अम्मा वो मुंहिंजी मोमिन हलियो ॿाहिर जे ॿ टे ॾींहं वञा चमी पई न आयो मुंहिंजो बचड़ो अञा हलियो ॿाहिर जे ॿ टे ॾींहं वञा चमी पई न आयो मुंहिंजो बचड़ो अञा जेके जी जल तो मुंहिंजा अंगल मञा हाणे यादि पिया अथम हाणे अम्मा वो मुंहिंजी मोबिल ऐं फ़क़ीराणी अम्मा ऐं मुंहिंजो पारो छॾी पर
अम्मा वो मुझे मोमिन आए सला अमर अल्लाह के खख से चोता दिल के डाढो तो सद मोरसे सला अमर अल्लाह के खख से चोता दिल के डाढो तो सद मोरसे अखियों इया चो वसल जिया मीह तो बसे अखियों इया चो वसल जिया मीह तो बसे एक पलन बेसुके न तो पानी अम्मा वो मुझी मोमिन आए फके रानी अम्मा है मुझो पारो छड़ी पर सियानी अम्मा वो मुझी मोमिन आए तुझे कुर्बन जी केड़ी गाल कभी मुझो नालो रखो तो गुलाम नबी तुझे कुर्बन जी केड़ी गाल कभी मुझो नालो रखो तो गुलाम नबी जेका अमर राजी ते राज रबी वो मुझी किस्मत जी माल क्यारी अम्मा वो मुझी मोमिन आए फके रियाणी अम्मा है मुझो पारो छड़ी पर देसानी अम्मा वो मुझी मोमिन आए अम्मा पारो छड़ी दी ना पोइ तो चवंदा यार मुंहिंजी अम्मा फ़क़ीराणी अम्मा मुंहिंजी मां सादड़ी हूंदी कपिड़ा कोन पाईंदी हुई इहा हलंदी हुई मिठा इहा तुंहिंजे मुंहिंजे लाइ छपर ऐं छांव आहे हथ खजंदा आहिनि अलाह जो कसम आहे रब जा हामिलीन अर्श जेके मलाइका आहिनि अलाह जे अर्श के जेके खड़ियो बीठा आहिनि न उहे आमीन चवंदा हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त हिंदुस्तान में डुकार आहे अवां थर जा माण्हू आहियो डुकार जो अवां खे एहसास हूंदो त केतिरी परेशानी हूंदी आहे बादशाह आलम घुराया पीर घुराया वॾा वॾा मशाइक घुराया ज़ाहिरा हाणे बादशाह जेके पीर मौलवी घुराया हूंदसि त के मौलवी मोहम्मद ईसा सुमरे या साईं सरफराज़ खलीली जहिड़ा त कोन हूंदा न वॾा वॾा आलिम वॾा वॾा पीर वॾा वॾा मशाइक बादशाह घुराए उन्हनि खे चयो आ मौलवी साहिबो अवां अल्लाह जा नेक बाना आयो यार बरसात न थे वसे नमाज इस्तिस्का पढ़ो सलात हाजात पढ़ो दुआओं घुरो आलिमन चयो बादशाह इंतजाम तो कर नमाज असांजो ज़िम्मो आहे बादशाह रियासत में ऐलान कराया प्यारा मुसलमान भाईरो वॾा वॾा आलम चे गॾ छा वॾा वॾा पीर आया वॾा वॾा मशाइक अची जमा छा ॾींहं जो नमाज़ इस्तिस्का इज्तिमाई दुआ रात जो सलात हाजात इज्तिमाई दुआ बादशाह भी उते अवाम भी उते रैयत भी उते वॾो मुंहिंजा दोस्तो इज्तिमा मुनाक़िद कयो वियो पर 3 ॾींहं गुज़री विया दुआ घुरंदे आलिम पीर फ़क़ीर 3 ॾींहं दुआ घुरल पिया पर बरसात जो कतरो भी कोन वठो आ 3 ॾींहं खां बाद में परेशानी जो आलम सोचने पिया हाणे छा करण घुर्जे मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो मुशावरत हली रही अचानक उन मजमे जे पासे मां हिकिड़ो बाराड़ी जो माण्हू उठ चारण वारो माण्हू उठ ते चढ़ी गुज़रियो उन जो रस ॾिठी त उठ परिया बदी आयो ऐं अचे पुछई अबा हे माण्हू छो गॾु थिया आहिनि हेॾी रश लॻी पई छा आहे चो मींहुं कोंदो वसे
बादशाह हुकुम कयो वडा आलम पीर मदरसन जा मोहतमिम खानकान जा सजादा नशीन सब ते गड चान पर 3 ॾींहं थान दुआ घुरी घुरी ॾींहं जो रात जो पर मींह वसे ही कोन ये 12 ॾींहं जो माण्हू हो कपड़ा फाटा पिया पेर उगाड़ा हा मथो उगाड़ो हो उन चयो जे करे मौलवी इजाजत ॾियनि त आऊं बि दुआ घुरां थो मुखे यकीन आहे मुंहिंजो रब मुंहिंजा हथ खाली कोन मोटाए मौलवी ने कहा इजाजत वरतूं 12 ॾींहं जो माण्हू प्यारा मुस्लमान भाइरो पुरानो हुन जो लिबास वार बिखरा पिया मुंहिंजा प्यारा दोस्तो या हथ खणी जन रब के पियो चवे मालिक पाए पांद गिचे में अंगण जे भी अचन अवगुण ऐब कचाइयो ढकण थी ढक जन तोने लख हुजन तब माफियों जन में धरा अल्लाह पाक का दुआ घुरी मुझा मौला इन कौम ते रहम जी बरसात वसा बरकत वारी बरसात वसा ओ मुझा करीम रब्बा फसलन के आबाद करण वारो मींह वसा ये 3 मरतबा दुआ घुरी फकीर जो रवानो छुआ मुझा दोस्त ख्वाजा सा फरमाइन पया अञा पंहिंजे उठ ते पोतो नाए त मुझा सोना वड फुड़ो मींह वसण शुरू थी वियो आहे उठते कौन पोतवा मियां जे मुझा दोस्त बुजुर्गो आमद छे वया विजन जा चमकाट छे वया गोलिन जा आवाज अचण लगा यो जो उठते वया पोतवा त वडा वडा आलम वडा वडा पीर मशाइख फकीर ये सफन के चिरीदा फाड़ीदा उन फकीर दा ढोड़दा वया मुझा दोस्त बुजुर्गो जिन आलम पीरन सा हथ मिलान जे लेन में लगनो पौंदो हो वे वडा वडा आलम अज मानल के हिया परे कंदे ढोड़ंदा वया उन फकीर के वनी पोता मुझा दोस्त फकीर विच ते बीठो वा हिंदुस्तान जा जयद आलम वडा वडा पीर इन मानव के चोर तरफ हल्को बनाए पी रहा इन का पुछन पया अदा सच बुदा केर आही ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम त नाही अल्लाह जो मलाइक त नाही जो लिबास बदली करे आयो आहे या इसमें आज़म जो को आमिल आहे हिया तो हथ खया रब पाक रहमत जा तर खोले छड़ा पाराणे जो मानो चवन लगो मौले साहब न को खिज़र आया न को मलाइक आया न को इसमें आज़म जो आमिल आया सजी जिंदगी माल चारियो उठ चारिया आहिन पर ही जो मुके कमाल मिलियो वा यो मुझो कमाल नाए मुझे पोड़ी अम्मा जे दुआ जो सदको आहे मुझो कमाल ना साईं असां 7 बार हासो भेण कान हुई पुछ बार शादी करे वया मां शादी कान कई मां पोड़ी मां जी खिदमत कई जैसे अम्मा सेहतमंद हुई मां कमाई दो हुयस अम्मा के खाराई दो हुयस जडे मुझी मां कमजोर थी पई मुझी मां बीमार थी पई ओ मुझा साईं मां कमाई दो बे हुयस अम्मा जी खिदमत कदो हुयस पंजी मां के मानी पचाए मां खाराई दो हुयस मुझी अम्मा जा कपड़ा मां धोई दो हुयस अम्मा जी खिदमत में रातिन जो रातियों मां गुजारे छडियो वो मोले साहब मुझी पोड़ी अम्मा रात जो सुमंदे हुए मां तेसी न आराम कंदो हुयस जैसी मुझी अम्मा न सुमंदे हुए कदे अम्मा जे बच्चे ते जोर दिया कदे अम्मा जे पेरन ते जोर दिया या अम्मा जी खिदमत में रातियों गुजरी भी जो हुयो तो हिकड़ी रात अध रात
जो मुझे पोड़ी अम्मा उठी वही रे माँ पे अम्मा के खिदमत कई पैर दबाया पोड़ी अम्मा उठी वही रे रब के हथ खणी अर्ज के मौला मां पे गुनाहगार बदकार आया मूं वट भी एड़ो अमल काने पर मुंहिंजा मालिक मां हिन मुंहिंजे बच्चे खां राज़ी आया ऐ करीम रब तूं भी हिन खां राज़ी थी अॼु तुंहिंजी बारगाह में मां पीवा औरत इहो अर्ज़ थी कयां मुंहिंजा मौला ही मुंहिंजो बचड़ो अबोजा सादड़ो आए अकल हिन जो ताम नाए पर जॾहिं बि जिते बि मुंहिंजो बच्चो तुंहिंजी बारगाह में दुआ जे लाइ हथड़ा खणे त मुंहिंजा मौला मुंहिंजे बच्चे जा हथ खाली न मोटाए जा मोले साहिब वो अम्मा त वफ़ात करे वई मां मुस्तजाब दावत बणिजी वयसि इहो मुंहिंजो अमल नाहे मुंहिंजे जीजल जे ख़िदमत जो कमाल आहे मां जी खिदमत में अजमत ऐं असां नौजवान असांजो पंहिंजे पोड़े पे खे मोटरसाइकिल ते कोन खणंदो पंहिंजे पे खे कोन खणंदो जे बिना एमरजेंसी में मां के मोटरसाइकिल ते खणो पियो तो मौत हीअं रुमाल ॾेई वेंदो पे हीअं मुंहुं ढकियो पियो वेंदो मता माण्हू न सुञाणनि माण्हू ॾिसो त मां खे खणे पियो शर्मंदो थींदो ये मां आहे इन का वधीक इन्हनि जो कहिड़ो मक़ाम आहे हिकिड़ो असाबी माबून कर्ज़ की या रसूल अल्लाह अम्मा जो मक़ाम छा आहे बाबे जो मक़ाम छा आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम मुख़्तसरन फरमायो तुंहिंजे लाइ जन्नत बि आहे तुंहिंजे लाइ जहन्नम बि आहे वो तुझे मथा खिदमत करे जन्नत थी नाराज करे जहन्नमी थी अल्लाह जो कसम केर मानो सजी जिंदगी नमाजों पढ़े फर्ज पढ़े नफल पढ़े सुन्नतों पढ़े सजी रात कुरान पढ़े सजो डी रोजन में गुजारे हजारे लखे रुपया खैर खैरातों करे पर याद रख मुसलमान